डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री थर पार्कर हाकिम अली जलबाणी अॼु जानवरनि जे अस्पताल मिठी जो दौरो करे उते माल जे इलाज ऐं मालवंदनि खे मिलंदड़ सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन ॿुधायो त बरसातुनि ऐं इम्कानी ॿोॾि दौरान चौपाई माल में विचरंदड़ बीमारियुनि जे बचाव लाइ जानवरनि जी पालना वारे खाते पारां शुरू कयल मुहिम दौरान थर पार्कर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मालवंद भाइरनि जी रहनुमाई लाइ ज़िले जे 7 ई तालुकनि में माल जे इलाज ऐं रहनुमाई लाइ कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिते डॉक्टर्स, स्टॉक असिस्टेंट ऐं ॿियो अमलो रोज़ानो जी बुनियाद ते मालवंदनि खे घुर्बल सहूलियतूं मुहैया कयूं पयूं वञनि ऐं उन्हनि कैंपुनि पारां हिन महल ताईं 7 लख खां मथे जानवरनि खे मुख़्तलिफ़ विचरंदड़ बीमारियुनि खां बचाव जा हिफ़ाज़ती टुका लॻाया विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला जानवरनि जो इलाज करण खां अलावा 37,000 जानवरनि खे मादे, जिगर ऐं आंद्रनि जी बीमारियुनि खां बचाव जूं दवाऊं पीआरियूं वयूं आहिनि। हुन वधीक ॿुधायो त वॾी मिक़दार में घुर्बल दवाउनि जो स्टॉक मौजूदु आहे। हुन मालवंदनि खे सलाह ॾिनी आहे त उहे पंहिंजनि जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जा टुका लॻाराइनि त जीअं संदनि जानवर मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रहनि। हुन चयो त वधीक मालूमात ऐं कंहिं बि शिकायत लाइ खाते पारां डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक थर पार्कर जे ऑफिस में क़ाइमु थियल कंट्रोल रूम सां राब्तो करे सघिजे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।